नाज़रीन, असां सां हिकु अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां चूंड कानून में सुधारनि खे रद्द करण लाइ लिखियल ख़त हुकूमत ऐं आईनी इदारे विच में नओं तकरार खड़ो करे छॾियो आहे। नाज़रीन, कानून वारी वज़ारत कुझु ॾींहं अॻु इलेक्शन एक्ट में तरमीमूं तजवीज़ करे असेंबली मां कानून साज़ी बिल्डोज़ कराई हुई, जंहिं ते अपोज़िशन बि एहतजाज कयो हो। बाख़बर ज़रियनि जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन 72 तरमीमुनि मां 45 तरमीमुनि ते ॻणती ज़ाहिर कई आहे। उन सिलसिले में उन्हनि कानून वारी वज़ारत खे बि बाक़ाइदा हिकु ख़त बि लिखियो आहे। ख़त में ॼाणायो वियो आहे त इलेक्शन एक्ट तरमीमी बिल वसीले आंदन 15 तरमीमूं आइन जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहिनि ऐं 5 तरमीमूं ख़ुदि इलेक्शन एक्ट जे ख़िलाफ़ आहिनि। मजमूई तौरु इलेक्शन कमीशन 17 तरमीमुनि जी मुखालफ़त कई आहे, जॾहिं त 27 तरमीमुनि जी इलेक्शन कमीशन हिमायत करे छॾी आहे। इलेक्शन कमीशन नादरा खे खोटी वोटर जो नालो वोटर लिस्ट मां ख़ारिज करण वारे अख़्तियार खे बि आइन जी भञकड़ी करार ॾिनो आहे। नाज़रीन, इलेक्शन कमीशन इन तजवीज़ ते मुखालफ़त कई आहे, जंहिं वसीले इलेक्शन कमीशन पारां कंहिं बि चूंड खे 60 ॾींहनि में रद्द करण जो अख़्तियार घटाए इहो फ़ैसिलो 30 ॾींहनि में करण जी तजवीज़ ॾिनी आहे। नाज़रीन, पीपी अॻवान शेरी रहमान चयो आहे त पार्लियामेंट या आईनी इदारे इलेक्शन कमीशन विच में वधंदड़ बेएतमादी ख़तरनाक सूरतहाल अख़्तियार करे सघे थी। उन मामले जो फौरी नोटिस वठणु घुर्जे। नाज़रीन, आवाज़ लीग जे सेनेटर इरफान सिद्दीकी चयो त हुकूमत ईंदड़ चूंडनि खे 2 साल अॻु ई तकरारी बणाए छॾियो आहे। असांजी पार्टी इन बिल जी सेनेट में भरपूर नमूने सां मुखालफ़त कंदी।